वज्हिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना व नबिय्यिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। आमदे सरकार से जुल्मत हुई काफूर है, आमदे सरकार से जुल्मत हुई काफूर है। क्या ज़मीं क्या आसमां हर संत छाया नूर है। दो आलम का हासिल यही बारहवीं है, दो आलम का हासिल यही बारहवीं है। मेरी ईद कामिल यही बारहवीं है। लायके तकरीम व ताज़ीम मुहतरम प्यारा इस्लामी भाइयों, अल्हम्दुलिल्लाह सवजल मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौके ते आशिकाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत मुबारक जो खुशियों मल्हाईंदा, पंहिंजे घरनि खे सिंगारींदा, मरहबा या मुस्तफ़ा जा नारा लगाईंदा आहिनि। नेक आमाल करण जो मकसद ही होंदो आहे तजी असांजी आखिरत समरजी वने, तजी महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिज़ा हासिल थी वने। असांजो ही ईमान आहे त जा वक्त ताईं का बे शख्स जो ईमान कामिल नथो थी सके, हुन वक्त ताईं नमाज, रोजा, हज, ज़कात ये शयूं बाने के फायदो नथियूं दी सघनि। नमाज, रोज़ो, हज, ज़कात ये शयूं फायदो तॾहिं ॾींदियूं जॾहिं ईमान कामिल हुजे। ऐं ईमान हुन वक्त कामिल थींदो आहे जॾहिं दिल में मोहब्बत मुस्तफ़ा पैदा थिए, जॾहिं दिल में अज़मत मुस्तफ़ा पैदा थिए, जॾहिं दिल में इश्क़ मुस्तफ़ा पैदा थिए, जॾहिं नामूस रिसालत की खातिर मुसलमान पंहिंजो तन मन धन सब कुछ कुर्बान करण जे लाइ तैयार थी वञे, हुन वक्त वञी करे मुसलमान जो ईमान कामिल थींदो आहे। ऐं मीलाद मुस्तफ़ा मोहब्बत मुस्तफ़ा जी निशानी आहे। जेको मीलाद मुस्तफ़ा ते ख़ुश थींदो आहे, समझी वञो त हुनजे दिल में अज़मत मुस्तफ़ा आहे, हुनजे दिल में मोहब्बत मुस्तफ़ा आहे, पंहिंजे आका मौला अलैहिस्सलातु वस्सलाम सां अक़ीदत रखण वारो आहे। ऐं हुज़ूर ही तो कुदरत जा शाहकार आहे। महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बुल आलमीन जी कुदरत जा शाहकार आहिनि, जो वो जो न थे तो कुछ न था। मुझो महबूब जे करे न हुजे हा, ही रबीउल अव्वल जी मारी जे करे न हुजे हा, महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम 12 रबीउल अव्वल ते जलवागर न थियन हा। खुदा जो कसम न को दिहाड़ो ईद उल फितर हुजे हा, न ईद उल अज़हा हुजे हा, न का रात शबे बरात हुजे हा, न शबे कदर हुजे हा, न रमजान मिले हा, न कुरान मिले हा। रमजान ही ईद मिलादुन नबी जो सदको आहे, कुरान ही ईद मिलादुन नबी जो सदको आहे, ईद उल फितर ईद मिलादुन नबी जो सदको आहे, ईद उल अज़हा ईद मिलादुन नबी जो सदको आहे। वो जो न थे तो कुछ न था, वो जो न हो तो कुछ न हो, जान है वो जहान की, जान है तो जहान। या प्यारा इस्लामी भाई, जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बुल आलमीन जी बारगाह में पंहिंजे ख़ता जे लाइ दुआ था घुरनि, हदीस पाक जा अल्फाज़ आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ था कनि, या रब्बी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन, या रब्बी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन। या रब्बुल आलमीन, मां मुहम्मद जे सदके दुआ थो घुरां, मुहम्मद जे हक़ जे सदके दुआ थो घुरां। तो या रब्बुल आलमीन मुझी
खता के माफ़ी अता कर या रब्बुल आलमीन, मुझे माफ़ी अता कर। हज़रत आदम अलैहिस्सलाम रब जी बारगाह में अर्ज़ था कन, अल्लाह तबारक व तआला इरशाद को फरमाए, या आदम कैफ अरफ्त मुहम्मदन व लम अखलुकहु, ऐ आदम या तो पंहिंजे महबूब के दुनिया में ज़ाहिर बे नाहे कयो, इंसानन जा अबुल बशर तवां हो, इंसानन जी शुरुआत तवां खां थी आ, तवां का पहले को इंसान दुनिया में आयो ना है। आया आदम कैफ अरफ्त मुहम्मदन, ऐ आदम तो मुझे महबूब के की सुञाणे वरतो, तोखे की खबर पइजी वई तो मुझो को महबूब आहे, उन्हें जे वसीले के मां महबूब रखंदो आया, उन्हें जे वसीले से घुरियल दुआ के मां मकबूल कंदो आया। हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ था कन, या रब्बी लम्मा खलक़तनी बियदिका व नफ़ख़्त फ़ीय मिन रूहिका फ़रफ़अतु रअसी व रअयतु अला क़वामिल अर्श मक्तूबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। या रब्बुल आलमीन, जॾहिं तो मूंखे पंहिंजे दस्ते कुदरत सां पैदा कयो, मूं में पंहिंजो रूह दाख़िल कई, फ़रफ़अतु रअसी त मूं पंहिंजो मथो मथे खणी करे ॾिठो, छा ॾिसां, रअयतु अला क़वामिल अर्श मक्तूबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मूं ॾिठो त तख्त ते आसमान जे अर्श जे हर जाइ ते तुंहिंजे नाले सां गॾु मुहम्मद जो नालो लिखियलु आहे। फ़अलिमतु अन्नका लम तुदिफ़ इला इस्मिका इल्ला अहब्बल ख़ल्क़ि इलैका। या रब्बुल आलमीन, कोई मां सम्झी वियमि त जा प्यारे जो नालो अर्श ते अल्लाह जे नाले सां गॾु हुजे, ही को आम माण्हू न हूंदो, ही उहो हूंदो जंहिंखे रब जी बारगाह में वॾो मक़ाम ऐं मर्तबो हासिल थिए। अल्लाह ताला इरशाद फरमाए, या आदम लौलाहु मा खलक़तुका वला खलक़तु समाअ वला अर्दा। ऐ आदम, जेकॾहिं मां पंहिंजे महबूब खे पैदा न कयां हा त न तोखे पैदा कयां हा, न आसमान ऐं ज़मीन पैदा कयां हा। तो हो जो न थे तो कुछ न था, वो जो न हो तो कुछ न हो, जान है वो जहान की, जान है तो जहान है, वो प्यारो रसूल। अल्लाह तबारक व तआला असां के 12 रबीउल अव्वल जी तारीख ते अता कयो। एतरे शानन वारो रसूल, एतरे कदर अज़मतन वारो रसूल, एतरे कदर बुलंदी वारो रसूल, जा रसूल ते रब्बुल आलमीन के नाज़ आ, जा रसूल ते रब्बुल आलमीन नाज़ कंदो आहे। मुंहिंजा प्यारा शागिर्द, हिकु उस्ताद हूंदो आहे, समय शागिर्द उस्ताद जा हूंदा आहिनि, करोड़े शागिर्दनि खे हू पढ़ाईंदो आहे, लेकिन समय शागिर्दनि में एक शागिर्द अहिड़ो हूंदो आहे उस्ताद जो, जहां शागिर्द ते उस्ताद खे नाज़ हूंदो आहे। जॾहिं वो पंहिंजो तारुफ़ कराईंदो आहे त चवंदो आहे, मुंहिंजे फन खे जेकॾहिं ॾिसणु चाहियो था, मुंहिंजो कमाल जेकॾहिं ॾिसणु चाहियो था त मुंहिंजे शागिर्द खे ॾिसो। ही शागिर्द खे ॾिसंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त मूं में छा कमाल आहे। हिकु उस्ताद पंहिंजे शागिर्द ते नाज़ करे, हिकु पीर पंहिंजे मुरीद ते नाज़ करे, कारीगर पंहिंजी कारीगरी ते नाज़ करे। अचो रब्बुल आलमीन जी बारगाह में अर्ज़ था कयूं, या रब्बुल आलमीन अर्श खे पैदा कई, कुर्सी पैदा कई, जन्नत पैदा कई, दोज़ख पैदा कई, इब्राहिम के पैदा कई, इस्माइल के पैदा कई, यूसुफ और याकूब के पैदा कई, मूसा और ईसा के पैदा कई, दाऊद और सुलेमान के पैदा कई, ज़मीन कायनात के पैदा कई। या रब्बुल आलमीन, छा का शय जे पैदा करण ते तोखे बे नाज़ आ, का शय जे पैदा करण ते तोखे बे नाज़ आ। उस्ताद पंहिंजे शागिर्द ते नाज़ तो करे, कारीगर पंहिंजी कारीगरी ते नाज़ तो करे, पीर पंहिंजे मुरीद ते नाज़ तो करे। ऐ या रब्बुल आलमीन, तोखे का शय ते नाज़ आ। अल्लाह तबारक व तआला इरशाद तो फरमाए, ऐ सवाल करण वारा, ऐ पुछण वारा, तो मुझे पंहिंजी तख़लीक़ कयल शहर में कांदे नाज़ आ त ऐ साइल ॿुधी वठ, मूं जन्नत खे पैदा कयो, जन्नत जे पैदा करण ते मूंखे नाज़ नाहे, दोज़ख जे पैदा करण ते मूंखे नाज़ नाहे, अर्श ऐं कुर्सी जे बणाइण ते मूंखे नाज़ नाहे, जिब्राइल और मीकाइल जे पैदा करण ते नाज़ नाहे, आदम और मूसा जे पैदा करण ते नाज़ नाहे, आसमान ऐं ज़मीन जी तख़लीक़ ते मूंखे नाज़ नाहे। हाँ हाँ, जेकॾहिं मूंखे नाज़ आ पंहिंजे हबीब जे पैदा करण ते नाज़ आ, जेकॾहिं मूंखे नाज़ आ त दिलनि जे तबीब जे पैदा करण ते मूंखे नाज़ आ। छो त जॾहिं कारीगर पंहिंजो तारुफ़ कराईंदो आहे त हुन शइ जे ज़रिए तारुफ़ कराईंदो आहे, जंहिं शइ ते हुनखे नाज़ हुजे। पोइ रब्बुल आलमीन जॾहिं माण्हुनि में पंहिंजो तारुफ़ करायो त मां अल्लाह केरु आहियां,
अल्लाह ताला फरमायो हुवल्लज़ी अरसला रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़। ऐ दुनिया वारो मां अल्लाह वो आया जा पंहिंजो प्यारो रसूल तव्हांखे अता कयो। मां अल्लाह वो आया जा अल्लाह पंहिंजो प्यारो महबूब तव्हांखे अता करे छॾियो। जेकॾहिं मुंहिंजी मारिफत हासिल करणु चाहियो था फत्तबिऊनी, मुंहिंजे महबूब जी तव्हां पैरवी कयो, मुंहिंजे महबूब जे नक्शे कदम ते तव्हां हलो, मुंहिंजे महबूब जी तव्हां इत्तिबा कयो। युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब पे कंदो। व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह तव्हांजे गुनाहनि खे बि बख़्शे छॾींदो। आहे कोई अहिड़ो माण्हू जंहिंसां मोहबत करण वारो अल्लाह जो महबूब बणिजी वञे, जंहिंसां मोहबत करण जे करे अल्लाह गुनाहनि खे माफ़ करे छॾे। ही रब्बुल आलमीन जो प्यारो रसूल ई त आहे, ही महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ई त आहिनि जंहिंजे सदके रब्बुल आलमीन असांजे ख़ताउनि खे माफ़ करे, जंहिंजी इत्तिबा जे करे अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजो महबूब करे छॾे। ऐं अहिड़ो प्यारो रसूल अल्लाह तबारक व तआला असांखे अहिड़ो प्यारो रसूल अता कयो। माण्हू चवंदा आहिनि तव्हां ख़ुशियूं छो मल्हाईंदा आहियो, तव्हां ईद मिलादुन नबी छो मल्हाईंदा आहियो, महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी मिलादत ते ख़ुशी छो कंदा आहियो। असां चवंदा आहियूं क़ुरान पढ़ त सही, क़ुरान जी तिलावत कर त सही। वो कहिड़ो सिपारो आहे जंहिं सिपारे में अल्लाह मुंहिंजे महबूब जो ज़िक्र न करे। वो कहिड़ी सूरत आहे जंहिं सूरत में रब्बुल आलमीन मुंहिंजे महबूब जे कमालनि खे बयान न करे। मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमाए व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ऐ बाना मूं तोखे एतिरो नेमतूं अता कयूं, जेकॾहिं तूं नेमतनि खे शुमार करणु चाहीं ला तुहसूहा, तूं मुंहिंजी नेमतनि खे शुमार नथो करे सघीं। एतिरे क़दर मूं तोखे नेमतूं अता कयूं। अख जी नेमत अल्लाह ताला अता कई, हथनि जी नेमत अल्लाह ताला असांखे अता कई, ॻाल्हाइण जे लाइ ज़बान जी नेमत अल्लाह असांखे अता कई, हलण जे लाइ पेरनि जी नेमत अल्लाह असांखे अता कई, ॾिसण जे लाइ अखियुनि जी नेमत अल्लाह असांखे अता कई। लेकिन कंहिं नेमत जे अता करण ते अल्लाह तबारक व तआला ही न फरमायो त बाना मुंहिंजो एहसान हुजे जो मूं तोखे अख जी नेमत अता कई, एहसान हुजे त तोखे ॻाल्हाइण जे लाइ ज़बान जी नेमत अता कई। न न, कंहिं नेमत जे अता करण ते अल्लाह तबारक व तआला ही नाहे फरमायो त बाना एहसान थो कयाई, ही नेमत अता तो कयाई। पर यार पर मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, रब्बुल आलमीन जी हिकु अहिड़ी नेमत बि आहे जंहिं नेमत के जन रब्बुल आलमीन असां गुनाहगारनि खे अता कई। हुन नेमत सां अल्लाह तबारक व तआला जॾहिं असांखे माला माल कयो, उहा नेमत जॾहिं असां गुनाहगारनि खे अता कई त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इद बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। ऐ दुनिया वारो, मूं तव्हांखे एतिरो नेमतूं अता कयूं, लेकिन का नेमत जे बारे में मां ही नथो चवां त मूं तव्हां ते एहसान कयो। हाँ हाँ, जेकॾहिं मां चवां थो त ही थो इरशाद फरमाया ऐं मोमिनो मुंहिंजो एहसान हुजे जो तव्हांखे पंहिंजो प्यारो रसूल अता कयो, एहसान हुजे त तव्हांखे पंहिंजो प्यारो महबूब अता करे छॾियो। उहो प्यारो रसूल, उहो असमतन वारो रसूल, उहो कमालन वारो रसूल, उहो सिफतन वारो रसूल, जा रसूल जे बारे में अल्लाह तबारक व तआला कुरान में इरशाद फरमाए अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम। रसूल हुजे तेड़ो, शफीक हुजे तेड़ो, अल्लाह ताला इरशाद फरमाए उहो प्यारो रसूल तव्हांखे अता कयो अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम। जॾहिं तव्हांखे तकलीफ़ थींदी आहे न, जॾहिं तव्हां मुश्किल में ईंदा आहियो, जॾहिं उम्मती ते ॾुखियो वक़्तु अची वेंदो आहे, परेशान उम्मती हुजे, ॾुखियो वक़्तु उम्मती जे मथां अचे, अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, हुन तकलीफ़ खे मुंहिंजो महबूब महसूस कंदो आहे। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे उहा तकलीफ़ थींदी आहे जेका तकलीफ़ उम्मती खे पहुचे। उम्मती परेशान हुजे, महबूब हुन तकलीफ़ खे महसूस कनि, ते परेशान थी करे उम्मती जॾहिं या रसूल अल्लाह चवे, परेशान थी करे उम्मती जॾहिं पंहिंजे महबूब खे सॾु करे, महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अर्ज़ करे या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना, या हबीब अल्लाह इस्मा क़ालना, इन्ननी फी बहरि अम्नि मुग़रक़ुन खुद यदी सहिल लना अश्कालना। जॾहिं उम्मती पंहिंजे महबूब खे सॾु करे त हिजरे नबी में आह कहां बेअसर गई, हिजरे नबी में
आह कहां बेअसर गई, तड़पे जो हम यहाँ मदीने खबर गई। हुजूर पाक अलैहि सलातो व सलाम पंहिंजी उम्मत ते एतिरे क़दर महबाब, एतिरे क़दर पंहिंजी उम्मत सां मोहब्बत करण वारा, जो न भूला हम गरीबों को रजा, जो न भूला हम गरीबों को रजा। मुझे महबूब की सीरत पढ़ी करे ॾिसो, मुझे महबूब पाक अलैहि सलातो व सलाम की उसवे हसना के पढ़ी करे ॾिसो। जिंदगी जो वो कहिड़ो मरहलो आहे जंहिं मरहले में महबूब पंहिंजी गुनाहगार उम्मत खे यादि न कनि, पैदा थियनि रब्बे हबली उम्मती, रब्बे हबली उम्मती, रब्बे हबली उम्मती, या रब मुंहिंजी उम्मत खे बख्श, या रब मुंहिंजी उम्मत खे बख्श। मेराज ते वञनि रब्बे हबली उम्मती, रब्बे हबली उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बख्श, या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बख्श। रातनि जो जागी जागी करे इबादत कनि रब्बे हबली उम्मती, रब्बे हबली उम्मती, रब्बे हबली उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बख्श, या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बख्श। ऐं मुंहिंजा प्यारा इस्लाम पैदा थियनि तो उम्मत खे यादि कनि, मेराज ते वञनि तो उम्मत खे यादि कनि, दुनिया मां विसाल कनि तो उम्मत खे यादि कनि। जेको महबूब सॼी उमिरि असांखे यादि करे त पोइ छा असां 12 रबीउल अव्वल ते पंहिंजे रसूल खे यादि न कयूं? छा असां 12 रबीउल अव्वल ते पंहिंजे महबूब पाक अलैहि सलातो व सलाम जो ज़िक्र न कयूं? छा असां हुज़ूर पाक अलैहि सलातो व सलाम जी विलादत ते ख़ुशी न मल्हायूं? छा असां मरहबा या मुस्तफ़ा जा नारा न हणूं? पंहिंजे महबूब पाक अलैहि सलातो व सलाम जी विलादत ते ख़ुशी न मल्हायूं? अॼु उहो रसूल आयो जेको असांजो गमख़्वार आहे, अॼु उहो प्यारो हबीब आयो जेको क़यामत जे ॾींहुं असांजी शफ़ाअत कंदो, उहो प्यारो रसूल आयो जेको पुल सिरात मां असांखे पार कंदो, उहो प्यारो रसूल आयो जेको असांजी ऊंदाही क़बर खे जगमग जगमग बनाईंदो, उहो प्यारो रसूल आयो जेको क़यामत जे ॾींहुं असां गुनाहगारनि खे आबे कौसर जा जाम अता कंदो, उहो प्यारो रसूल आयो जेको क़यामत जे ॾींहुं लिवाए हम्द जे हेठां असांखे जाइ अता कंदो, उहो प्यारो रसूल आयो जेको प्यारो रसूल शफ़ाअत करे असांखे जन्नत में वठी वेंदो। हिन प्यारे रसूल सां असां मोहब्बत छो न कयूं? हिन प्यारे रसूल सां मोहब्बत करे असां उनजो तज़किरो छो न कयूं? कुझु माण्हू चवंदा आहिनि ईद मिलाद छो मल्हाईंदा आहियो, नबी जो ज़िक्र छो कंदा आहियो? साहबनि छा करे ईद मिलाद मल्हाई? साहबनि छा करे ईद मिलाद नबी जो जलसो कयो हो? ओ नादान, ईद मिलाद नबी जे जलसे जो मक़सद हूंदो आहे ज़िक्र मुस्तफ़ा। ईद मिलाद नबी जे जलसे जो मक़सद हूंदो आहे नबी जो ज़िक्र करणु। ऐं नादान, उहो वक़्तु ॿुधा जंहिं वक़्तु साहबा नबी जो ज़िक्र न कनि। उहो वक़्तु कहिड़ो आहे, उहो हिस्सो कहिड़ो आहे जंहिं हिस्से में साहबा पंहिंजे नबी खे यादि न कनि, जंग में वञनि पंहिंजे नबी खे यादि कनि, कचहरी में विहनि पंहिंजे महबूब पाक अलैहि सलातो व सलाम जो चर्चो कनि। नबी पाक अलैहि सलातो व सलाम हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाहु ताला अन्हु जे लाइ तख़्त विछाईंदा हुआ। जीअं असां पंहिंजे नातख़ाननि जे लाइ बयानींदा आहियूं, नातख़ाननि खे शान ॾींदा आहियूं, नातख़ाननि जे लाइ चादर विछाईंदा आहियूं। हुज़ूर पाक अलैहि सलातो व सलाम पंहिंजे गुलाम हसन बिन साबित रज़ी अल्लाहु ताला अन्हु जे लाइ तख़्त विछाईंदा हुआ। हज़रत हसन हुन ते वेही करे छा अर्ज़ कंदा हुआ? अर्ज़ था कनि वाहसन मिन कलम तरा अत्तु आइन वाजमल मिन कलम तलिदिन निसा। या रसूल अल्लाह, तव्हां एतिरे क़दर हसीन आहियो, एतिरे क़दर हसीन आहियो, एतिरे क़दर ख़ूबसूरत आहियो, लम तरा अत्तु आइनी, तव्हां खां वधीक ख़ूबसूरत मुंहिंजी अखियुनि कॾहिं ॾिठो ई न आहे। ऐं हसन, छा तूं दुनिया भर जा माण्हू ॾिसी छॾिया? थी सके थो को मुंहिंजे महबूब खां वधीक हुस्न वारो हुजे, को मुंहिंजे महबूब खां वधीक कमाल वारो हुजे। हज़रत हसन कनि था, फरमाइनि था वा अजमलु मिनका लम तलिदिन निसा। ॾिसंदो परे जी ॻाल्हि, ॾिसंदो त माण्हू हुन शइ खे जेको पैदा थिए, जेको दुनिया में अचे, माण्हू हुन खे ॾिसंदो आहे। वा अजमलु मिनका लम तलिदिन निसा। या रसूल अल्लाह, तव्हां एतिरे क़दर जमील आहियो, तव्हां एतिरे क़दर ख़ूबसूरत आहियो, तो तव्हां खां वधीक ख़ूबसूरत ॿार हिन दुनिया में कॾहिं पैदा ई न आहे थियो। जॾहिं पैदा ई न आहे थियो त मां हसन ॾिसां किथां? ख़ुलिक़्ता मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन। या रसूल अल्लाह, तव्हां हर ऐब खां पाक पैदा कया विया आहियो। कन्नका क़द ख़ुलिक़्ता कमा तशा। या रसूल अल्लाह, तव्हां ईअं पैदा कया विया आहियो जीअं तव्हां अल्लाह जी बारगाह में अर्ज़ पिया कयो, अल्लाह तव्हांखे तव्हांजी मर्ज़ी जे मुताबिक़ पैदा कयो। ही साहबनि जो अक़ीदो आहे। साहबा चवंदा नबी जहिड़ो केर बि न आहे। साहबनि जो अक़ीदो छा आहे? नबी जहिड़ो केर बि न आहे, नबी जी मिसल न आहे। अरे जा ॾिठोसि नबी खे, उहे चवंदा त नबी असां जहिड़ो न आहे। हिन बदबख्त त ॾिठो बि न आहे, हिन त नबी जो जलो ॾिठो बि न आहे, हिन त नबी जे चेहरे जो कमाल ॾिठो बि न आहे, हिन त नबी जी गुफ़्तगू ॿुधी बि न आहे, हिन त नबी जे लुआबे तहन जो कमाल ॾिठो ई न आहे, हिन नबी जे वारनि जो कमाल ॾिठो ई न आहे, हिन नबी जे ज़ुल्फ़नि
चई तो नबी असां जहिड़ो आहे, तू चई तो नबी असां जी मिसल आहे, तू थुक छड़ाई तुझे थुक में बदबू, मुंहिंजा महबूब पंहिंजे वात जो पानी कढी हज़रत अली जे अख ते हणनि, अल्लाह हज़रत अली जे अख के शिफा अता करे छॾे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु सहाबी जे पांव ते पंहिंजो मुबारक लुआब दान हणनि, पांव ठीक थी वञे, खारे खूह जे अंदर पंहिंजो लुआब दान विझनि, उहो मिठो पानी बणिजी वञे। ऐं नादान ही मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे लुआब दान जो कमाल आहे। सहाबी रसूल नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक रत पी था वञनि, शरीयत में रत पियण हराम आहे, शरीयत में रत हराम आहे। सहाबी रसूल नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक रत पी था वञनि, हुजूर फरमाइंदा तो ते जहन्नम जी बाह हराम थी वई, तो ते जहन्नम जी बाह हराम आहे, तो ते तोखे जहन्नम जी बाह असर नथी करे। मुंहिंजा प्यारा इस्लाम वारो मुंहिंजे महबूब जे हुजूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर सिफ़त हर कमाल में हुजूर यकता, ऐं हर वक्त सहाबा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिन कमालनि खे बयान कंदा हा, हिन असमतनि खे बयान कंदा हा। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत था फरमाइनि, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा कुछ सहाबा बाहर बैठा पाण में वेही करे कचहरी पिया कनि, पाण में गुफ्तगू पिया कनि, लेकिन गुफ्तगू छा पिया कनि? नबी जे कमालनि खे बयान पिया कनि, नबी जे असमतनि खे बयान पिया कनि, अल्लाह जो शुक्र पिया अदा कनि। या अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे पंहिंजो रसूल असांखे अता कई, या अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे पंहिंजो प्यारो महबूब असांखे अता कई। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरे में तशरीफ़ फरमा थिया, पाण फरमाए मा अजलसकुम, ऐं मुंहिंजा गुलामो हिते वेही छा था कयो, छो वेठा आहियो, छा था कयो? साहबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ था कनि, जलसना नस्कुरुल्लाह व नहमदुल्लाह अला अन्न हदाना लिदीनिही व मन्ना अलैना बिक। अर्ज़ था कनि, या रसूल अल्लाह असां हिते वेही करे ही था चऊं फज़्ल रब्बुल इलाह, और क्या चाहिए, मिल गए मुस्तफा, और क्या चाहिए, दामने मुस्तफा जिनके हाथों में है उन्हें रोज़े जज़ा, और क्या चाहिए। या रसूल अल्लाह असां हिते वेही करे अल्लाह जो शुक्र था अदा कयूं, अन्न हदाना लिदीनिही, रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे दीन जी हिदायत अता कई, व मन्ना अलैना बिक, ऐं तव्हां जहिड़ो प्यारो रसूल अल्लाह असांखे अता कयो, वेही करे अल्लाह जो शुक्र था बजाणियूं। हुजूर फरमाइनि था, इन्नल्लाह युबाही बिकुमुल मलाइका, सहाबा हुन वक्त बदर जी मैदान ते न हुया, सहाबा हुनैन में न हा, गज़वा उहुद में न हा, का गज़वे ते न हुआ, वेही करे नबी जे मिलाद जो तज़किरो करे रहिया हा, वेही करे नबी जे कमालनि खे बयान करे रहिया हा। हुजूर फरमाइनि था, इन्नल्लाह युबाही बिकुमुल मलाइका, ऐ फरिश्तो अल्लाह फरिश्तनि ते तव्हां ते फ़ख्र करे रहियो आहे, फरिश्तनि ते फ़ख्र करे रहियो आहे, त मुंहिंजे महबूब जा गुलाम त ॾिसो मुंहिंजे महबूब जो ज़िक्र करे रहिया आहिनि। मिलाद मुस्तफ़ा में छा आहे थींदो? मिलाद मुस्तफ़ा में भी त इहो ई थींदो आहे, महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र थींदो आहे, हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे कमालनि खे बयान कयो वेंदो आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत था कनि, हिकु भेरे सहाबा किराम अलैहिम रिदवान पाण में वेठा वेही करे नबी जे कमालनि खे बयान करणु शुरू कयूं, नबी जे असमतनि खे बयान करणु शुरू कयूं। का हज़रत आदम अलैहिस्सलाम जो तज़किरो शुरू कयो, इन्नल्लाह अस्तफ़ा आदम, हिकिड़े चयो अल्लाह ताला हज़रत आदम खे सफ़ीउल्लाह बणायो आहे, एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह हज़रत आदम खे अता कयो। त हिकु शख़्स चवणु लॻो, लक़द इत्तख़ज़ इब्राहीम खलीला, अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे पंहिंजो खलील बणाए छॾियो, हज़रत इब्राहीम खे अल्लाह ताला पंहिंजो खलील करे छॾियो आहे। ॿिए चयो अल्लाह हज़रत मूसा खे कलीम बणाए छॾियो, टे चयो अल्लाह हज़रत ईसा खे रूहुल्लाह बणाए छॾियो। एतिरे में महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ फरमा था थियनि। हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, तव्हां जेको कुझु चयो मूं ॿुधी वरितो, तव्हां जेको कुझु पाण में ॻाल्हायो पिया मूं इहो सभु कुझु ॿुधी वरितो। हा हा इब्राहीम सफ़ीउल्लाह आहे, हा हा ईसा रूहुल्लाह आहे, हा इब्राहीम खलीलुल्लाह आहे, हा मूसा कलीमुल्लाह है, अला अना हबीबुल्लाह वला फख्र, खबरदार मां हबीबुल्लाह आया, मां अल्लाह जो हबीब आया, वना आमिलु लिवाइल हम्द, क़यामत जे ॾियारे लिवाए हम्द, हम्द जो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो, जंहिंजे हेठां सभु नबी मौजूद हूंदा। मुंहिंजा प्यारा इस्लाम वारा सहाबा किराम अलैहिम रिदवान नबी जो तज़किरो
कन नबी पंजे कमालन के बयान करे नबी पंजे अज़मतन के बयान करे नबी पंजे शान कमाल के बयान करे नबी पाक अलैहि सलातो व सलाम की विलादत हुजूर पाक अलैहि सलातो व सलाम की विलादत के मौके ते खुशी करन मानो चंदा नहीं नहीं गाला ही बिदअत साहब इकराम अलैहि रिदवान या शै ना है कि नबी पाक अलैहि सलातो व सलाम ही ना है कि ऐ नादान असा तो 12 रबीउल अव्वल साल में एक महीने में ईद मिलाद नबी मल्हाइंदा हूं मुझे महबूब पाक अलैहि सलातो व सलाम फीहे वुलिदा व फीहे उनज़िला अलैया हुजूर पाक अलैहि सलातो व सलाम हर सुमर जे दी रोजो रखंदा हा साहबा अर्ज़ था कन या रसूल अल्लाह तवा हर सुमर ते रोजो छो रखंदा आयो फरमायो फीहे वुलिदा हिन दी मुझी विलादत थी हिन दी मां पैदा थियो हुयो हिन दी मुझी पैदाइश थी आ हिन दी मां दुनिया में आयो आया हिनजे करे हर सुमर जे दी रोजो रखंदो आया मुझे महबूब पाक अलैहि सलातो व सलाम त हर सुमर ते पंजो ईद मिलाद मल्हाइंदा हा हुजूर पाक अलैहि सलातो व सलाम हर सुमर ते पंजे मिलादत ते अल्लाह ताला जो शुक्र अदा कंदा हा अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में शुक्राने जा सजदा कंदा हा हजरत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में इंदो आ हजरत इब्न अब्बास एक फेरे 12 रबीउल अव्वल जी तारीख ते पंजे घरवारन के बिहारे सबने घरवारन के बिहारे करे उनन के नबी जी विलादत जा वाक़या बयान करन शुरू किया नबी जी विलादत जा तस्करा शुरू किया नबी पाक अलैहि सलातो व सलाम जी विलादत जा वाक़यात बयान करन शुरू किया हाज़िरीन दे कैफियत छा हुई यहमिदूना व यस्तगफिरूना व युसल्लूना अलन नबी नबी पाक अलैहि सलातो व सलाम ते दुरूद पढ़ी रहा हा अल्लाह जो हम्द करे रहा हा एतरे में हुजूर पाक अलैहि सलातो व सलाम तशरीफ फरमा दिया ऐ नबी पाक अलैहि सलातो व सलाम फरमायो कद उहिल्लत लकुम शफाअती ऐ इब्न अब्बास तमा मुझी शफाअत जा हकदार बनजी चुका है नबी पाक अलैहि सलातो व सलाम जा सहाबी हजरत आमिर अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में दुआ हजरत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत कन 12 रबीउल अव्वल ते नबी पाक अलैहि सलातो व सलाम जो गुलाम हजरत आमिर अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु पंजे घरवारन के बिहारे करे नबी पाक अलैहि सलातो व सलाम जे विलादत जा वाक़या बयान करे रहा फैदन जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतरे में हुजूर पाक अलैहि सलातो व सलाम तशरीफ फरमा दिया ऐ इरशाद फरमाया मन फाला फालका नजा नजातका इन्नल्लाह फतह लक अबवाब अर्रहमा वल मलाइकतु कुल्लुहुम यस्तगफिरूना लका ऐ आमिर अंसारी अज अल्लाह तुझे लाए रहमत जा दरवाजा खोले छे ऐ आमिर अंसारी अज अल्लाह तुझे लाए रहमत जा दरवाजा खोले छे वल मलाइकतु कुल्लुहुम यस्तगफिरूना लका सब फरिश्ता तुझे लाए इस्तिगफार करे रहा आहिन तुझे लाए मगफिरत जो दुआ घुरी रहा आहिन हुजूर जी अॻिते हदीस तो ॿुधो असां गुनाहगारनि जे लाइ नबी पाक अलैहि सलातो व सलाम ही फरमान हुजूर फरमाइंदा मन फाला फालका नजा नजातिका ऐ आमिर अंसारी जेको तुंहिंजी तरह अमल कंदो असां जे विलादत जा वाक़या बयान कंदो महफिल में वेही करे असां जो तज़किरो कंदो जेको तो जहिड़ो अमल कंदो तूं अॻे निजात याफ़्ता ऐ राधन शहर जा इस्लाम भाइरो मुबारक हुजे अॼु अल्लाह तव्हां जे लाइ रहमत जा दरवाजा खोले छॾिया अॼु अल्लाह जा मासूम फ़रिश्ता तव्हां जे लाइ इस्तिग़फ़ार करे रहिया आहिनि तव्हां का वॾेरे जे जलसे में न आयो आया का आम माण्हू जी कचहरी ॿुधण जे लाइ न आयो आया तव्हां पंहिंजे महबूब जे ज़िक्र खे ॿुधण जे लाइ हिते जमा थिया आहियो पंहिंजे हुज़ूर पाक अलैहि सलातो व सलाम जे कमालनि खे ॿुधण जे लाइ हिते जमा थिया आहियो हुज़ूर पाक अलैहि सलातो व सलाम जे शान खे बयान करण जे लाइ हिते जमा थियासीं हुज़ूर पाक अलैहि सलातो व सलाम जी अज़मत खे बयान करण जे लाइ हिते जमा थियासीं ऐं पोइ जॾहिं असां सुन्नी या रसूल अल्लाह चवंदा आहियूं जॾहिं नबी जो ज़िक्र कंदा आहियूं जॾहिं मरहबा या मुस्तफ़ा जा नारा लॻाईंदा आहियूं जॾहिं सरकार जी आमद मरहबा जो तज़किरो कंदा आहियूं त दिलनि खे सुकून मिलंदो आहे दिलनि खे राहत नसीब थींदी आहे छो त अल्लाह जे ज़िक्र में दिलनि जो चैन आहे अल्लाह जे ज़िक्र में दिलनि जो सुकून आहे हदीस कुदसी आहे अल्लाह फरमाए तो कद जअलतुका ज़िक्रम मिन ज़िक्री फमन ज़करका ज़करनी वलम यज़कुरका फलैसा लहू फिल जन्नति नसीबुन हदीस कुदसी आहे शिफा शरीफ में काजी इयाज़ रहमतुल्लाह तआला अलैहि नकलता कन अल्लाह ताला इरशाद तो फरमाए ऐ महबूब तोखे मूं पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो
तोखे मु पंहिंजो ज़िक्र करे छॾियो। फमन ज़करका ज़करनी, जेको मुंहिंजो तज़किरो कंदो उहो तुंहिंजो बि तज़किरो कंदो। फमन ज़करनी वलम यज़कुरका, कोई ऐ महबूब जेको मूंखे याद करे लेकिन तुंहिंजो तज़किरो न करे, तोखे याद न करे, फलैस लहू फिल जन्नति नसीबुन, अहिड़े माण्हू जे लाइ जन्नत में को हिस्सो न। हदीस कुदसी उहे माण्हू गौर कनि जेके चवंदा आहिनि या अल्लाह मदद, या अल्लाह मदद, या अल्लाह मदद, बस अल्लाह खां घुरो, अल्लाह को मदद घुरो। नबी खां वठी करे छा कंदो, या रसूल अल्लाह न चओ, या रसूल अल्लाह चवंदो तव्हां मुशरिक थींदो, तव्हां दीन का खारिज थी वेंदो। ज़िक्र खुदा जो उनसे जुदा चाहो नजदियो, ज़िक्र खुदा जो उनसे जुदा चाहो नजदियो, वो बदबख्तो जेकरे अल्लाह जे ज़िक्र के मुझे महबूब जे ज़िक्र का जुदा करण की कोशिश कंदो, ज़िक्र खुदा जो उनसे जुदा चाहो नजदियो, वल्लाह ज़िक्र हक नहीं कुंजी सकर की है। अल्लाह जो वो ज़िक्र जहाँ ज़िक्र में रसूल जो ज़िक्र न हुजे, वो ज़िक्र ना है, वो जहन्नम की चाबी आहे जेका तव्हां के जन्नत जी तरफ ना जहन्नम जी तरफ। जेकर अल्लाह जो ज़िक्र करण चाहियो था तो रसूलुल्लाह के ज़िक्र के भी आम कयो, रसूलुल्लाह अलैहि सलातो वसलाम जो भी ज़िक्र कयो। आए केड़ी जाए जिते अल्लाह जो ज़िक्र हुजे, मुझे महबूब जो ज़िक्र न हुजे, एड़ी जाए तो ॾेखारियो कुरान में जिते अल्लाह जो ज़िक्र मुझे महबूब जो भी ज़िक्र आ। अज़ान हुजे या नमाज, अज़ान में जिते मुअज्जिन चवंदो अल्लाहु अकबर, उते मुअज्जिन चवंदो अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। तहियात में जिते असां पढ़ंदा तहियातु लिल्लाहि वस्सलातु वत्तय्यिबात, उते असां पढ़ंदा आहियूं अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु, ऐ नबी तोते भी सलाम हुजे। त अज़ान हुजे या नमाज, कुरान मजीद फुरकान हमीद में जिते ही आहे अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद, अल्लाह तबारक व तआला जे सिफात जिते आहिनि कुरान में होते ही बेत आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल आ। कुरान में होते ही बेत आहे कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन, ऐ इंसानो तहकीक तमामत अल्लाह जी तरफा एक नूर आयो आ। कुरान में होते ही बेत आहे कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम, तमामत तवाजे रब जी तरफा एक दलील आयो आ। कुरान में होते ही बेत आहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, तहकीक तमामत तवाजे रब्बुल आलमीन जी तरफा एक रसूल आयो आ। कुरान में होते ही बेत आहे मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। कुरान में होते ही बेत आहे ताहा, कुरान में होते ही बेत आहे यासीन ऐ सय्यिदुल मुरसलीन, कुरान में होते ही बेत आहे या अय्युहल मुज़्ज़म्मिल, कुरान में होते ही बेत आहे या अय्युहल मुद्दस्सिर, कुरान मजीद फुरकान हमीद में होते ही बेत आहे या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा, ऐ महबूब बेशक असां तोखे हाज़िर नाज़िर करे मोकिलियो व सिराजन मुनीरा, ऐ महबूब असां तोखे चमकंदड़ सिज करे मोकिलियो। मुंहिंजा प्यारा इस्लाम वारो बिल आख़िर जिथे जिथे असां के अल्लाह जो ज़िक्र मिलंदो हुते महबूब जो भी असां के तज़किरो मिलंदो। इब्न अब्बास फरमाइन था मा फिल जन्नति शजरतुन अलैहा बरकतुन इल्ला मक्तूबुन अलैहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इब्न अब्बास साहब ये रसूल नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा सौट हुजूर जन के फरमायो ही सय्यदुल मुफस्सिरीन आहिन, ही कुरान जी सबका वधीक बेहतर तफसीर करण वाला आहिन। इब्न अब्बास फरमाइन था जन्नत में जेके भी वण आहिन हर वण जे पन ते अल्लाह मुझे महबूब जो नालो लिखी छॾियो। मुझा प्यारा इस्लाम भाइरो उहा जाए किथे आ जिथे अल्लाह जो ज़िक्र हुजे, मुझे महबूब जो ज़िक्र न हुजे। एतरे ताईं एतरे कदर जॾहिं ही आयत मुबारका नाज़िल थी वरफ़अना लक ज़िक्रक, ऐ महबूब असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो।
असां तुझे जिक्र के रिफ़त अता करे छड़ी, असां तुझे जिक्र के बुलंद करे छड़ियो। की बुलंद कयो? साल साल सां ईद मिलाद नबी वधंदो थो वञे, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिक्र वधंदो थो वञे, हुजूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो वधंदो थो वञे, हुजूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिक्र जा चर्चा थींदा था वञनि। जॾहिं ही आयत नाज़िल थी, हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ था कनि, अतदरी कैफ़ रफ़अतु ज़िक्रका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए, ऐ महबूब तोखे ख़बर आ मूं तुंहिंजे ज़िक्र के कीअं बुलंद करे छॾियो, मूं तुंहिंजे ज़िक्र के कीअं रिफ़त अता कई। हुज़ूर फरमाईंदा, न न मूंखे त ख़बर न आहे अल्लाह मुंहिंजे ज़िक्र के कीअं बुलंद कयो, कीअं अल्लाह मुंहिंजे ज़िक्र के रिफ़त अता कई। हज़रत जिब्रील अर्ज़ था कनि, अल्लाह फरमाए थो, इदा ज़ुकिरतु ज़ुकिरता माइया, ऐ महबूब जिथे मुंहिंजो ज़िक्र थींदो ऐ महबूब हुते तुंहिंजो बि चर्चो थींदो। तो मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, हर जाइ ते अल्लाह मुंहिंजे महबूब जे ज़िक्र के आम करे छॾियो, अल्लाह मुंहिंजे महबूब जे ज़िक्र के बुलंद करे छॾियो। कोई जंहिंजे ज़िक्र के रब्बुल आलमीन बुलंद करे, का में दम आहे जो हुनजे ज़िक्र के घटाए सके, का में मजाल आहे जो हुनजे ज़िक्र के ख़त्म करे सके। ई बेवकूफ़ आहिनि, ई चरिया आहिनि, ई नादान आहिनि, मुंहिंजे महबूब जे चर्चे के ख़त्म करण जी कोशिश था कनि, मुंहिंजे महबूब जे तज़किरे के घटाइण जी कोशिश था कनि। असां सुन्नी जा इमाम अहले सुन्नत फरमाइनि था, अकल होती तो खुदा से न लड़ाई लेते। ई चरिया ही बेवकूफ़ आहिनि जेके मुंहिंजे महबूब जे ज़िक्र के घटाइण जी कोशिश था कनि, जेके मुंहिंजे महबूब जे ज़िक्र के घटि करण जी कोशिश था कनि। इन्हनि खे अकल ना है, अकल होती तो खुदा से न लड़ाई लेते। ये घटाए उसे मंजूर बढ़ाना तेरा, ही घटि करण जी कोशिश था कनि। रब्बुल आलमीन तव्हांजे ज़िक्र के वधाए छॾियो, वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ऐ महबूब हर अचण वारो वक्त तव्हांजे लाइ पहिरीं वक्त खां वधीक बहितर हूंदो। हर अचण वारे वक्त में असां तव्हांजे ज़िक्र के बुलंद करे छॾियो।